आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, हिन वीडियो में असां तव्हां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारितूं जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। त अचो त पंहिंजी अॼु जी दिलचस्प वीडियो शुरू करियूं। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंजा 9 दिमाग़ ऐं 3 दिल हूंदा आहिनि? जवाब ऑक्टोपस। प्यारा साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो मुल्क आहे जिते चोरी करण जी का बि सज़ा नाहे? जवाब इटली। प्यारा साथियों, दिलचस्प सवाल आहे। ॿुधायो त उहा कहिड़ी जाइ आहे जिते माण्हू न खिली सघे थो ऐं न ई वरी रोई सघे थो? जवाब खला में। प्यारा साथियों, अॻियो सवाल आहे त उहो कहिड़ो जानवर आहे जंहिंजो रत नीरो हूंदो आहे? जवाब आहे ऑक्टोपस। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।